रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत-तय्यिबीन अत-ताहिरीन व सहबिहि आमीन अल-महदीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, नहीं को बटकर अजो को ये मुतबर्रिक जगह ते तिहाड़ो मुकर्रर करण जो मकसद तवां के ऐं असां के एक जगह ते आणाए बिहारे आलिमन बुजुर्गन के घुराए साम्हूं ॿुधाइण जो मकसद मदीने वारे साईं जे मीलाद मल्हाइण जो सबब आहे। महबूबन करीमन जे मीलाद के ॿुधण जे लाइ मोहब्बत जो हुजण ज़रूरी आहे। ऐं मां ॾिसां थो त अल्हम्दुलिल्लाह मोहब्बत आहे, पर अहिड़ा कतल वेठा हो जो मूं सिंध दुनिया में अहिड़ा कतल किथे न ॾिठा। शौक़ ऐं मोहब्बत सां मुंहिंजे सोने सरदार ते दुरूद सलाम पढ़ो, अहिड़ो दुरूद पढ़ो ॿियो न त घटि में घटि मस्जिद में त तव्हांजो आवाज़ हुजे, चओ सल्लल्लाहु बल्कि मदीने वाले साईं जी जमी उम्मत अजा नबी उन्हनि जी उम्मत क़यामत खां बाद जन्नती जन्नत में, दोज़खी दोज़ख में जेके हूंदा सभिनी जे लाइ मदीने वाले साईं जी आमद बाइसे रहमत। मदीने वाले साईं खे अल्लाह ताला रुगी अरबन में न मोकिलियो। ध्यान सां मुंहिंजी तकरीर ॿुधजो। दिलियूं हाज़िर आहिनि। तव्हां मूंखे ॾिसो त मां खणी नथो ॾिसां, सम्झो त आवाज़ त अचे थो न। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे त सुभान अल्लाह चओ त मां सुभान अल्लाह। मदीने वाले साईं खे अल्लाह ताला न रुगी अरबन जे लाइ मोकिलियो, मदीने वाले साईं खे न रुगी अजम वारनि जे लाइ मोकिलियो, न रुगी हिजाब मुक़द्दस वारनि जे लाइ अल्लाह मोकिलियो, न रुगी अरब, फारिस, ईरान, हिंद, सिंध, यूरोप इन्हनि जे लाइ न मोकिलियो, बल्कि अल्लाह ताला पूरी कायनात वारनि जे लाइ मदीने वाले साईं खे अल्लाह मोकिलियो। जेको माण्हू जॾहिं वॾे शान वारो हूंदो आहे, उन जे अचण जो ज़िक्र बि उन जे शान आधार कयो वेंदो आहे। ॻाल्हि सम्झण जी आहे। जंहिंजो जेतिरो रुतबो हूंदो आहे, उनखे ओतिरी इज़त ॾियण हर शान वारे जो हक़ आहे।
जंहिंजी जेतिरी अल्लाह इज़त कई आहे तव्हांजो मुंहिंजो हक़ आहे त असां उन्हनि जी ओतिरी इज़त कयूं। जॾहिं मदीने वारो साईं आयो त मदीने वारो साईं काइनात जे लाइ नबी बणिजी आयो, काइनात जे लाइ रसूल बणिजी आयो। सिंधियुनि लाइ, हिंदियुनि लाइ, अरबनि जे लाइ, अजमियुनि जे लाइ, हर ॿोली वारनि जे लाइ, हर क़ौम वारनि जे लाइ, हर रंग रूप वारनि जे लाइ, हर क़ौम कबीले वारनि जे लाइ मदीने वारो साईं नबी आयो। त हाणे महबूब जो जेॾीमहिल अचण महिल उन जो शान अहिड़ो थियो जो हर हिक जो नबी बणियो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो शान बि उन अंदाज़ सां ॿुधायो। मदीने वारा साईं मञण वारनि जे लाइ बि नबी आहिनि, न मञण वारनि जे लाइ बि नबी। मदीने वारा साईं पंजनि जे लाइ बि नबी आहिनि, परावनि जे लाइ बि नबी आहिनि। केरु मञे या न मञे महबूब नबी आहे। हाणे ॿुधो महबूब जी आमद ते अल्लाह ताला उन जे अचण जो तज़किरो पंहिंजे क़ुर में कीअं फरमायो। दिलियूं हाज़िर आहिनि। मां हाणे क़ुर पढ़ण थो शुरू कयां। मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदा वञो, इंशा अल्लाह तव्हांजी दिलि ठरी पवंदी। ओ सल्लल्लाहु अलैहि या असां वटि आयो त अल्लाह उन जे अचण जो तज़किरो पूरी इंसान ज़ात वारनि लाइ कीअं कयो। मुस्लमान हुजनि, गैर मुस्लिम हुजनि, दहरिया हुजनि, मञण वारा हुजनि, न मञण वारा हुजनि, पर रब उन्हनि समूहनि खे कढाए फरमायो या अबू जहल बि हुयो, उतबा शैबा बि हुयो जेके न पिया मञनि। महबूब जे साम्हूं अबू बकर बि हुयो, उमर आदिल बि हुयो। उहो मञनि पिया, उहो न पिया मञनि। जेके मञनि पिया उहे त मञनि पिया, पर जेके न पिया मञनि उन्हनि खे केरु तारुफ़ कराए। अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा महबूब हर नबी मूं मोकिलियो, उन्हनि खे चयमि त तव्हां पंहिंजी दावत वञी पाण माण्हुनि ताईं पहुचायो। पर जेॾीमहिल मदीने वारे मीर जो वारो आयो, हाणे रब करीम फरमायो ओ मुंहिंजा महबूब हे जेके तोखां पुछनि था त तूं केरु हुई, तूं किथां आयो ही, तूं कहिड़ो सबक़ तो सेखारी, तो कहिड़ो दीन आंदो आहे। हाणे महबूब तूं न ॻाल्हाए, तुंहिंजे पारां जवाब मां अल्लाह थो अता कयां। जेके नथा मञनि, जेके मञनि था, सभिनी सां मां रब पाण थो मुखातिब थियां। रब खां महबूब खां पुछो वियो त तूं केरु हुई। अल्लाह फरमायो हे जेको इंसान आयो आहे, ज़ाहिर में बशरी लिबास ढके आयो आहे, हे इंसानो ॿुधो इहो अल्लाह जो रसूल
पंहिंजी नियाणियुनि खे कब्रुनि में ज़िंदा पूरी ॾा हुयो तव्हां बैतुल्लाह जे अंदरि उघाड़ा थी करे तवाफ़ कंदा हुयो त अल्लाह जे घर में बैतुल्लाह में 70 महबूब खणी रखिया हुया 360 बूतनि खे तव्हां रखे उन्हनि खे पूॼो पे जे मुंहिंजो महबूब आयो तव्हांखे तव्हांजी नियाणियुनि जा हक़ अचे सेखारिया अथई नारे तकबीर नारे रिसालत महसूस कंदा हुयो हाणे ॿुधो जेॾीमहिल मुंहिंजो महबूब आयो तव्हांखे नियाणियुनि सां मोहबत मुंहिंजे मदीने वारे ढोलण नियाणी जो हक़ छा आहे तव्हांखे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सेखारियो इंसान छा आहे असांखे मदीने वारे साईं सेखारियो त इंसानियत छा थींदी आहे अल्लाहु अकबर कबीरा महबूब करीम जे अचण खां अॻु में हाल हे हुयो जो माण्हू हिकिड़ो पत्थर ॾिसंदा हुआ पत्थर पिया हूंदा हुआ उन्हनि खे ॾिसंदा हुआ त उन्हनि में हिकिड़े सां लहार लॻंदा हिकिड़े खे घणे मूर्ति ठाहे उनखे हथ ॿधी चवंदा पोइ असांजो मदीने वारो साईं आयो उन्हनि पत्थरनि खां हटाए हिकिड़े रब जे अॻियां सिर झुकण सेखारियो मदीने वारे साईं इहो सेखारियो मुंहिंजे लजपाल नबी हक़ इहो सेखारियो त हे हक़ आहे हे नाहक़ आहे हे हलाल आहे हे हराम आहे हे सुठो आहे हे ख़राब आहे हे सुहिणो आहे हे बदसूरत आहे मुंहिंजे लजपाल नबी एस ताईं सेखारियो जो काफ़िर मक्के वारा चवंदा हे मुहम्मद हे असहाबो हे मुहम्मद जे मथां ईमान आणण वारो हे तव्हांजो नबी आहे जेको तव्हांखे अॻठ ॿधण बि सेखारे थो मुंहिंजे महबूब हर उहा चीज़ असांखे सेखारी जेका सेखारण जे लाइ असां ॿिए कंहिंजे अॻियां झुकंदा हुयासीं मुंहिंजे महबूबनि करीमनि असांखे उहा सभु शइ सेखारी एतिरो सेखारियो जो मक्के वारा जेके हिक ॿिए में विढ़ंदा हुया हिजाज़ वारा हिकिड़े के नंढड़ी ॻाल्हि ते विढ़ंदा त समय साल उन्हनि में हिक ॿिए में जंगो जदल रहंदो क़त्ल थींदा विढ़ंदा रहंदा रत हारदो रहंदो केरु उन्हनि खे छॾाइण वारो न हूंदो मुंहिंजो महबूब आयो त इंसान जे रत जो क़दुरु सेखारी त इंसाननि जे रत जो क़दुरु छा थींदो मुंहिंजो महबूब आयो फरमाई त कारे के गोरे ते फ़ोक़ियत न आहे गोरे के कारे ते फ़ोक़ियत न आहे जंहिं सिफ़ में बिलाल बीठो हो उन सिफ़ में अबू बकर बीठो सुभान अल्लाह समझ में ये न आयो सुना कबीले में सभिनी का सरस कबीले में सभिनी का भला हेठ बीठा मुंहिंजे महबूब फरमायो बिलाल काबे जी छित ते चढ़ अॼु बांग चो मक्के वारा ॾिसण त भली रंग जो हबशी नस्ल वारो हुजे कारे रंग जो छो न हुजे जे मोहम्मद अमीर जो गुलाम आहे अॼु उनखे हिननि अमल में फ़ौक़ियत अता
दुनिया ॾिठो त जिन माण्हुनि जो क़दुरु न हुयो मुहम्मद मीर उन्हनि खे काइनात जो इमाम बणाए छॾियो। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मुंहिंजो महबूब तव्हां ॾे आयो आहे, उनजो तारुफ़ इहो आहे त ओ इंसानो या अय्युहन नास क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम फआमिनू खैरन लकुम। ए ॿुधो इंसानो, जेको मूं महबूब तव्हां ॾे मोकिलियो आहे उहो तव्हांखे हक़ तव्हां ॾे हक़ खणी आयो आहे, पोइ ईमान आणियो इन मुहम्मद मीर ते, इन सोणे महबूब ते ईमान आणियो। छाजे लाइ? जो इहो तव्हांखे दुनिया त दुनिया पर आख़िरत में बि सुठो करे छॾे। सुभान अल्लाह। अॻियां ॿी जॻह ते रब करीम इरशाद फरमायो या अय्युहन नास, माण्हुनि खे सभिनी खे, मञण वारा न मञण वारा, उन्हनि ते मुंहिंजे महबूब जो तारुफ़ पियो अल्लाह ताला पेश फरमाए। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम। ओ इंसानो ॿुधो, हे जेको मुहम्मद मीर आयो आहे इहो मूं अल्लाह जी निशानी बणिजी तव्हां ॾे आयो आहे। मूं अल्लाह जी निशानी तव्हां ॾे बणिजी आयो आहे। उन निशानी बुरहान, बुरहानुम मिन रब्बिकुम, तव्हांजे रब जे तरफ़ां बुरहान, दलील, निशानी अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे दलील बणिजी आयो आहे। माण्हुनि चयो त अल्लाह हो, असां त ॾिठो न आहे, अल्लाह खे असां कीअं पूॼूं, अल्लाह जी कीअं बंदगी कयूं? अल्लाह फरमायो तव्हां न आहे ॾिठो, मुंहिंजे महबूब ते ॾिठो आहे। तव्हां दीदार न आहे कयो त छा थी पियो? मुंहिंजे महबूब ॾिठो आहे न। जंहिं महबूब खे ॾिठो, मदीने वारे साईं फरमायो मन रानी फ़क़द रअल हक़, जंहिं मूंखे ॾिठो ॼण त अल्लाह जो दीदार करे। बुरहान मिन रब्बिकुम। वो इंसानो, हे मुहम्मद मीर को आम तहां जड़ो ना है, तहां जड़ो ना है, हे अल्लाह जो दलील थव, मु अल्लाह जी निशानी थव। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐं ॿुधो, हिन महबूब सां खत मु अल्लाह चिट्रो नूर लाथो आहे। हिकिड़ो त हिनखे पंहिंजो दलील बणायो अथमि, ॿियो हिन सां गॾु मूं पंहिंजो नूर लाथो आहे। नूर छा? अल्लाह जो क़ुरान। सुभान अल्लाह। हज़रत सय्यदा तय्यबा ताहिरा ज़किया बीबी आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह तआला अन्हा का के पुछो, अम्मा दे त ख़बर मदीने वारे साईं जी सीरत छा आहे, महबूब जो तारुफ़ छा आहे? अम्मा साईं फरमायो, पुछण वारा छा तो क़ुरान नाहे पढ़ियो? महबूब जी तारीफ़ पुछण आयो ही, महबूब जो तारुफ़ पुछण आयो ही। ॿुध, मुंहिंजे महबूब जो तारुफ़ अथई क़ुरान। अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं तूं पढ़ंदो वञ, अखर अखर मुंहिंजे महबूब जी सना अथई, बखान अथई मुंहिंजे महबूब जी सुञाण अथई। अल्लाह फरमायो, हे जेको मुंहिंजो महबूब आहे इहो मूं अल्लाह जो दलील आहे, इन सां गॾु नूर आयो आहे। इन नूर जी रोशनी में जेको हलंदो उहो हिदायत वारो थी वेंदो। हिन जेको हलंदो, इन ॻाल्हि मां, इन आयत मां साबित छा थियो? क़ुरान नूर आहे। क़ुरान थोरी देरि अॻ में बती बंदी, हिक ॿिए खे न पिया ॾिसी सघूं, बल्ब ॿारियूं पिया, बती ॿारियूं पिया, तॾहिं पिया हिक ॿिए खे ॾिसूं। माना क़ुरान रोशनी आहे, या बरंदी त तव्हां हिक ॿिए खे ॾिसंदो। क़ुरान रोशनी आहे, बरंदी त तव्हां हिक ॿिए खे ॾिसंदो। पर क़ुरान खे सम्झण जे लाइ बि दलील जी ज़रूरत आहे। ॾिसो न, हे अख में नूर आहे या न? अख में नूर आहे। नूर खे ॾिसूं तॾहिं था जॾहिं हे ॿाहिरि नूर ॿरे, बल्ब ॿरे, सिज ॿरे, चंड ॿरे, उनजी रोशनी में ॾिसंदासीं। बग़ैर नूर जे अखि सोलो नथी ॾिसे, घणी जॻह ते नथी ॾिसे। हिन नूर खे ॿिए नूर जी ज़रूरत आहे, कंहिं दलील जी ज़रूरत आहे। अल्लाह फरमायो,
नूर के समझण जे ला दलील की जरूरत दलील जो मोहम्मद मीर मुझे सुनो हबीब सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल मदीने वाले साईं जो तारुफ पेश कंदे रब करीम जिन इंसान के महबूब जो तारुफ पेश कयो हाणे बुधो इन इंसानन में हिकड़ा मञण वारा है या न मञण वारा है इंसानन में धड़ा है न सब हिकड़ी लगियत वारा ना है सब हिकड़े रंग वारा ना है सब हिकड़ी सूरत वारा ना है सब हिकड़ी सोच वारा ना है के मञण था के न था मञण के मञण था तो उन्हनि में मञण जा तरीका जुदा है जेके मञण वारा है के मूसा के मञो के ईसा के मञो के केड़े नबी के मञो जेमल मुझो महबूब आयो हणे रब फरमायो ओ नबी के मञण वारो ओ न मञण वारन के मुतारफ करायो हणे अचो किताब वारो तहां के मां पंहिंजे महबूब मोहम्मद जो शान बुधाया सुभान अल्लाह सब हाज़िर थिया सब मुतवज्जे थिया रब करीम इरशाद फरमायो ओ किताब वारो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही सुभान अल्लाह ओ दीनन ते हलण वारो ओ रसूलन जे हथ ते बैयत करण वारो के मूसा के मञो के ईसा के मञो हाणे रब उन्हनि खे मुतवज्जे थियो रब फरमायो ॿुधो हे जेको मुंहिंजो रसूल आयो अथव इहो ई आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं हक़ वारे दीन सां मोकिलियो आहे अल्लाह ही आहे जे पंहिंजे नबीअ खे हक़ वारे दीन ते मोकिलियो आहे ऐं हिन जो दीन समूरन दीनन जे मथां ग़ालिब आहे हे मोहम्मद मीर उहो आहे जेको मूसा जो कलमो पढ़ण वारनि जी उन जे दीन खे साबित करण वारो आहे हे मोहम्मद मीर ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत वारनि जे लाइ मूं रब जे पारां दलील आहे हे नूह हे आदम शीस हवा हर नबी उन्हनि जे उम्मत वारनि जा तज़किरा करे ॿुधाए थो त हर नबीअ ते रब कीअं करम कया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए तव्हांखे ॿुधाए थो त बेशक सभु नबी हक़ वारा आहिनि जेमल मोहम्मद आयो सभु नबीअनि चयो त मोहम्मद अची वियो हदीस जेका क़यामत जो ॾींहुं थींदो क़यामत जो कुर्ब थींदो त आसमाननि तां चोथे आसमान तां ईसा रूहुल्लाह लहंदो जेमल हेठि ईंदो त हेठि दुनिया ते जेमल ईंदो उन महिल ईअं न चवंदो त ए उम्मत वारो चओ ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह बल्कि चवंदो त ए मुंहिंजे क़ौम वारो चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिदन करीम ॾाढो भलो हिन सॼी ॻाल्हि खे ॿुधायो आहे तौरात इंजील ज़बूर अंदर तौरात इंजील ज़बूर अंदर सिद्र में तुझी वाखान नबी कुरान जी हर हिक सूरत में कुरान जी हर हिक सूरत
महबूब ॾिठो आहे तुंहिंजो हुस्न जमाल कमाल पिरी करी रहम करम भला हाल पिरी ओ तुंहिंजो मिसल मिसाल मुहाल पिरी तुंहिंजो मिसल मिसाल मुहाल पिरी तुंहिंजो मौज ते आ मेहरान नबी सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला फरमायो ए उम्मतुन वारो तहांजे नबीयन जी तस्दीक करण वारो मुंहिंजो मोहम्मद करीम हिनखे जेको दीन ॾिनो अथमि इहो समूरनि दीननि ते ग़ालिब आहे समूरनि दीननि जे मथां मोहम्मद मीर ग़ालिब आहे जेको हिन खे न मञंदो त कंहिंखे न मञे जे हिन जो इनकार कयो जे मिठे मोहम्मद मीर जो इनकार कयो ॼण त 1.25 लख कमो बेश नबीयन जो इनकार कयई छाजे लाइ जो हे मोहम्मद मीर समूरन नबीयन जे मथां तस्दीक करण वारो आहे मुंहिंजे लजपाल नबीअ फरमायो अना खातमुन नबीयीन ला नबी बअदी मां मोहम्मद मीर समूरन नबीयन जी पुॼाणी वारो नबी आहियां सभिनी जे मथां खातम को हुकूमत जी को लेटर निकिरंदो आहे त उन ते हुकूमत जी मोहर लॻंदी आहे समझ में अचे वधी हले कि वॾड़े दे वेंदो कि चङे मुड़स दे वेंदो साईं असांजो झेड़ो थी पियो आहे को ख़त लिखी ॾे त अॻी घुर ते वञूं वो घुर वारा चवंदा हुआ ख़त त खणी आयो ई पर ॾे ख़बर ख़त ते हमरा जी सही आहे या न आहे उनजो ठपो लॻल आहे ईअं त तूं बि लिखी सघीं थो ठपो लॻो ख़त जी तस्दीक थी वई नबी आया रसूल आया अरणी रसूलन जे मथां खातम ठपो उन्हनि जी तस्दीक करण वारो लिखो मोहम्मद करीम सुभान अल्लाह मुंहिंजे साईं फरमायो नबीयन जी जो मिसाल ईअं जीअं कंहिं इमारत खे ठाहिजे समूरी इमारत ठही वञे पर उन में हिकिड़ी सिर रहियल हुजे हिकिड़ी सिर रहियल हुजे माण्हू अचे ॾिसे चए अल्लाह केॾी न भली मस्जिद आहे साईं मौलाना नसरुल्लाह साहब माण्हुनि खे तकरीर करे करे वाह जी मस्जिद ठाराई आहे पर यार जे अञा सहन ठही वञे त वाह वाह मिसाल तव्हांजे शहर जो तव्हांजे घर जो ॾियां साईं वाह जी महिनत कई आहे साईं नसरुल्लाह पोइ हाणे केरु मञेसि या न मञेसि साईं नाराज़ थी चयो केरु मञेसि या न मञेसि महिनत कई न सभिनीनि खे चङनि खे मठनि खे सभिनी खे ॿुधाई अला अला जो घर मां पहिरीं हिन मस्जिद में आयो हुअसि साईं नसरुल्लाह जे अचण में अॻ में तॾहिं नंढी अल्हम्दुलिल्लाह हाणे त साईं जी महिनतुनि सां सॼे पाड़े वारनि खे हथी को छिके खणी तयारु कयो अथई ख़राब ख़ुशि कंदसि साईं करीमन फरमायो इमारत सॼी ठहियल हुजे पर उन में हिकिड़ी सिर रहियल हुजे अचण वारो अचे चवंदो अल्लाह केॾी न भली इमारत आहे पर जे इहा सिर लॻी वञेसि त इमारत पूरी थी वञे साईं करीमन फरमायो नबीयन जी जेका बिल्डिंग हुई उहा सॼी तयारु हुई पर उन्हनि में सिर जेका रहियल हुई उहो मां मोहम्मद करीम आहियां मुंहिंजे अचण सां नबूवत वारी इमारत नबीयन वारी इमारत मुकम्मल थी वई सुभान अल्लाह जिन मुंहिंजा सुहिणा हबीब आया हाणे तो रब फरमाए ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा सुहिणा हबीब अल्लाह तोखे हिन उम्मत वारनि लाइ न बल्कि काइनात वारनि जे लाइ मोकिलियो आहे ओ मुंहिंजा महबूब न रुगो मदीने वारनि जो नबी हुई न रुगी मके वारनि जो न रुगी हिजाज़ वारनि जो न रुगी अरब वारनि जो बल्कि ओ मुंहिंजा महबूब
जहान वारन जे लाइ मुंहिंजी रहमत ही सुभान अल्लाह जिमल महबूब आया जहान वारन जे लाइ रहमत बणजी आया महबूब जे अचण जी ॻाल्हि थी हाणे ॻाल्हि कजे अचण जी त इन में असांजे अंदर धड़ा ठहियल हिकिड़ा चवंदा त महबूब जो मीलाद आहे को तो चे महबूब जो मीलाद पढ़ो को तो चे न पढ़ो को तो चे न अबू बकर कोन पढ़ियो उमर कोन पढ़ियो तहां वड़ी पर भला इन ते रोशनी विझा सुभान अल्लाह ॿुधायां पंहिंजी ॻाल्हि न कर अल्लाह ऐं उन जे रसूल जी ॻाल्हि कर ॿुधो जेकॾहिं मुंहिंजे महबूब जो अचण मुंहिंजे सोणे महबूब जो अचण मामूली हुजे कॾहिं बि अल्लाह उन जो तारुफ़ ईअं न करे हा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो आम इंसाननि खे रब जुदा जो आमद जो तारुफ़ करायो ख़ासनि खे जुदा तारुफ़ करायो मञण वारनि खे जुदा तारुफ़ करायो तो मूंखे रब पंहिंजे हबीब जे आमद जो जुदा तारुफ़ करायो बल्कि हर हिक जे लाइ रब पंहिंजे महबूब जे अचण जा मुख़्तलिफ़ अंदाज़ बयान कया रब ॿुधायो त ए इंसानो हे जेको महबूब आयो इहो तव्हां जहिड़ो नाहे इहो आम नाहे हिन जो अचण आम न समझजो छो जो हिन जे अचण जी जेका मूं रब वाखाण कई आहे सा हिन लाइ कई अथमि त तव्हां में ऐं मुंहिंजे महबूब में फ़र्क़ु बयान कयां मूं रब इहो फ़र्क़ु ॿुधाए तव्हांखे ॿुधायो आहे त हे महबूब आम नाहे ॾिसो न ॿुधो बैतुल्लाह जे अंदर 360 बुत रखिया घणा 360 जिनमें साईं करीम आया फरमाया सब कढो अल्लाह जो अमर आहे ने सब बुतन के बाहर कढो बुत निकता पत्थर आ बुत पत्थर जा समझो दाले को ना समझो बुत पत्थर जा साईं करीम ने फरमाया सब कढो सब कढी छे हिकड़ो पत्थर एड़ो जो साईं ने फरमाया हिन के न कढजो इन पत्थर के न कढजो साईं सब पत्थरन जो मूर्तियों कढी छडियो सी हे तहां छो था फरमायो महबूब जा न गलायो आसमान ता अल्लाह वही नाज़िल अल्लाह फरमाए हे जो पत्थर थव हे आम पत्थर नाहे हिन पत्थर ते मुझे इब्राहिम भी बैतुल्लाह जी ओ सारी कई हुई ए मुझे महबूब का सवाल करण वालो जेदी मलन ता हज करण मक्के में अचो जेदी महल ता बैतुल्लाह जो तवाफ कयो फतखलू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला तो जेदी मल तवाफ करे दंड कयो जिथे मुझे इब्राहिम जे कदमन वारी जगह आ उते जे बरका तू नफल पढ़ जो जिथे मुझे प्यारे जा कदम लगा हिन यो आम पत्थर नाहे ये खास पत्थर वा छो जो हिन पत्थर ते मुझे प्यारे जा कदम लगल हिन मालूम छा थियो जेको पत्थर इब्राहिम जे कदमन सां लगो रब उन खे मुमताज बनाए छडियो शान वारो बनाए छडियो सुभान अल्लाह समझो मां पंहिंजे महबूब जो मिलाद तो ॿुधायां ॻाल्हि समझो वरी ॿुधो बैतुल्लाह में तवाफ करणो आहे तवाफ करे जेॾी महिल उमरो कबो आहे सफ़ा मरवे जे विच में हलणो आहे डुकणो आहे पंध करणो आहे विच में पपील रहे साए रंग जा उन जे विच में पहुचो त भजो ड्रोकड़ियूं पायो मुंहिंजा मौला तोखे भॼण जी कहिड़ी हाजत तो असां खे हलाई थो इन हलाइण जी कहिड़ी हाजत न हिन में सजदो आहे न हिन में अल्लाह जे हुज़ूर क़याम आहे मुंहिंजा मौला हे त भॼूं था हलूं था डुकूं था
मुझा मौला हिन में तुझो केड़ो राज वा रब फरमायो हिन जगह ते मुझे इब्राहिम जी घरवारी पंजे बच्चे जे ला ढोकड़ियों पातियूं हुयूं उहा औरत नू रब के एती पसंद आई नबी जी घरवारी उन जो हलण एडो बणियो जो तहां जे ला उन जो हलण सुन्नत को बनाया ये मुझी पाक आबिदा औरत इबादत लान बस पंजे बच्चे जे पानी जे लाए रुक पाती हाने तहां बि भजो ॿियो को मक़सद न है मूंखे ॿुधाइणो त तहां में के ख़ास बाना है न उन्हनि जो हलण बि मूंखे वणी वेंदो आहे समझ वाले न समझव हर कागज़ दी इज्जत करी मता ई विच कुरान दी आयात होई हर पानी दी इज्जत करी मता आबे हयात होई सुभान अल्लाह हर काफले दी इज्जत करी मता ई विच नबी दा साथ होई हाय हाय यानी हर एक शय जो अदब वा हर एक शय जो लिहाज वा जिथे हजरत इब्राहिम जी घरवारी हली उहा जगह मुमताज थी वई जे पत्थर ते इब्राहिम जा कदम लगा उन्हें के रब पंहिंजे सजदे वारी जगह बनाई हुकुम फरमाई त हिते नफिल पढ़ो इबादत कयो ॿुधो हे जेके नबी सुणे जा अमल हिन उन्हें जे घर वारनि जा अमल हिन जे रब के एॾा वणिया इन्हनि नबियनि जी तस्दीक करण वारो मिठो मोहम्मद रब खे केॾो वणंदो हूंदो जे हाजरा जो हलण रब खे वणियो त मिठे मोहम्मद जो हलण केॾो न वणंदो जे इब्राहिम जो पीहण रब खे वणियो त मोहम्मद मीर जो क़याम केॾो न रब खे वणियो हूंदो सुभान अल्लाह जिथे कदम रखे सुका सावा थियनि हले होत त ककर साया कनि ओ वण टिण ऐं अदब चौपाया कनि रहबर जी रफ़्तार अजब मुंहिंजे बदनीअ जा सींगार अजब ते सैयद जा सींगार अजब मुंहिंजे बदनीअ जा सुभान अल्लाह प्रभु दो मु कल टियों सालाना उर्स मुबारक थियो मातली शरीफ में मुझे मुर्शिदन जे मुर्शिद उन्हें तकरीर में किबला मुर्शिदन करीम ने हिकड़ी ॻाल्हि ॿुधाई दिलि थी चए त तव्हांखे उहा ॿुधायां साईं फरमाया मूंखे कंहिं माण्हू सुवाल कयो चवण लॻो त साईं तव्हां मिलाद था मल्हायो कंहिं न मल्हायो छो था मल्हायो कंहिं नबीअ वलीअ न मल्हायो अल्लाह वटि शान वारा त महीना आहिनि हुर्मत वारा महीना 4 महीना आहिनि वो 4 महीननि में मिलाद वारो रबियुल अव्वल वारो महीनो कोन्हे साईं फरमाया मूं उनखे जवाब ॾिनो त ॿुध तूं चवीं थो त जेके हुर्मत वारा महीना आहिनि उन्हनि में बेशक मुहर्रम हुर्मत वारो महीनो आहे ज़ुल्हज हुर्मत वारो महीनो आहे रजब हुर्मत वारो महीनो आहे ये शान वारा महीना आहिनि पर इन्हनि हुर्मत वारे महीननि में रमज़ान जो किथे बि ज़िक्र कोन्हे रमज़ान जी हुर्मत जी का ॻाल्हि कोन्हे हाणे चए थो त भला हुननि हुर्मत वारे महीननि में रमज़ान घटिजी वियो छा रमज़ान जो शान घटिजी वियो छा रमज़ान जो शान पंहिंजो आहे बेशक ज़ुल्हज जो शान पंहिंजो आहे ज़ुल्क़द जो शान पंहिंजो आहे रजब जो शान पंहिंजो आहे पर जेको इबादत हिन महीने रमज़ान में करी हिकिड़ो नफ़िल पढ़ी ॿियनि महीननि में खोड़ नफ़िलनि खां वधीक हिन महीने में हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी ॿियनि में खोड़ इबादतनि खां वधीक हीअ इबादत भली आहे पुछो वियो छो
साईं ने फरमायो हिन ला जो इन महीने में कुरान लथो, सुभान अल्लाह, इन महीने में 27 जी रात अल्लाह अर्श का कुरान लथो। जे कुरान जे लहण में, जे महीने में, जे ॾींहं ते, जे वक्त में, जे घड़ीअ में इहो कुरान लथो, कुरान फरमायो इहा हिकड़ी रात 1000 महीननि खां भली आहे। या हिकड़ी घड़ी वॾे शान वारी आहे, जंहिं घड़ी में कुरान लथो। पर ॿुधो, जंहिंते कुरान लथो, जंहिंते कुरान लथो, कुरान जो शान इहो आहे त साहिब कुरान जो शान छा हूंदो। जंहिं कुरान जो शान इहो आहे जो रमज़ान जे महीने में 1 रुपयो ख़ैरात कर, 700 ॿियनि महीननि में ख़ैरात कर, वो 700 खां रुपयो भलो आहे, शान वारो आहे। छाजे लाइ जो इन में कुरान लथो। पर जंहिं घड़ी में आमिना जो लाल आयो, कुरान मुस्तफा जे सदके मिलियो, रमज़ान मिठे मोहम्मद जे सदके मिलियो। जे महबूब न जना न कुरान मिले हां, न रमज़ान मिले हां, न हज मिले हां, न शवाल मिले हां, जे सब कुछ मिलिया त आमिना जे लाल जे सदके मिलिया। अरे जे सदके जेके शयूं शान वारियूं थियूं, उन जे आमद खे चई तो त का शान नथी रखे। तू वञे दिमाग जो इलाज करा, सुभान अल्लाह, तू वञे दिमाग जो इलाज नहीं करा। असां त हीअं चवंदा आहियूं मां अज़मक मां अकरमक, वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान, वाह वाह मुंहिंजा सोना हबीब तुंहिंजो शान। छा त तुंहिंजी सखावत आहे, छा त रब तोखे शान में वराउल वरा बणायो आहे। मां अज़मक मां अकरमक मां अतहरक मां अनवरक मां अतहरक मां अनवरक, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुझा चप्पल चोरण दा सदको या तुझे हलण दा बच्चा बार कुर्बान कया। महबूब अबरू सार को इशारो करे लखन वञू जानियूं लुटाए छे। आला हज़रत नूर बरकत जो शेर आ, सुभान अल्लाह। इमाम अहमद रज़ा खान रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त ए मुझा महबूब ॿियनि नबियनि ॿियनि में ऐं तो में फ़र्क़ु हे आहे जो हज़रत यूसुफ ते मिस्र में जिन औरतुनि ॾिठो उन्हनि पंहिंजूं आङिरियूं कपियूं। यूसुफ जो हुस्न ॾिसी उन्हनि पंहिंजूं आङिरियूं मथे कपियूं। पर महबूब तोखे ॾिठो उहे अहिड़ा हुआ जेके पंहिंजे हथनि सां नियाणियूं पूरींदा हुआ। हिकिड़े नंढड़े मसइले ते सालनि जा साल विड़ी वेंदा हुआ। रत हारण उन जे लाइ माण्हू मारण कुते मारण बराबरि कोन हूंदो। महबूब जिन तोखे ॾिठो उन्हनि तुंहिंजे नाले ते सिर वधायो, उनखे सिर वधाइण में को ऐब महसूस न थियो। सुभान अल्लाह। खालिद बिन वलीद जो जेको वफ़ात जो वक़्त करीब थियो त गसाल जेको गुस्ल ॾिनस त पूरे जिस्म ते हिकिड़ो बि इंच जेतिरी का जॻह न हुई जिते के तीर या तलवार जो धक न लॻो। वफ़ात महिल रोए पियो त अल्लाह हाओ जेकॾहिं जिहाद करे मां शहीद थियां, हाओ जे मां जिहाद करे मुस्तफा जे नाले ते सिर ॾियां, मां महबूब जे नाले ते बेधड़क थी हलियो वेंदो हुयुसि। मन शहादत मिले, मन महबूब जे नाले ते सिर वठिजे।
महबूबन करीम जे नाले ते लखन सिर ॾिना उन्हनि ॾिठो तॾहिं त इहे चयनि असां तॾहिं चवंदा मां अज़मक मां अकरमक मां अजवदक या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। ये समझो तो सामने में महबूब के खदरा जी चाली जे सामने बैठा महबूब का नजारो सामने तो ये ज़बान में छा लफ्ज़ निकलदा तस्वर में मुझे यो शेर में बुधो ऐं सुभान अल्लाह बचो सुभान अल्लाह या अफदलुहुम हसबन नसबा या अज़काहुम रूहन कल्बा या अशरफहुम कल्बन फखरा या हबीब अल्लाह सबब भला इंसान सबनीन का पाकीज़ा रूह सुभान अल्लाह ने शेर जो मफ़हूम मतलब यो सबनीन का शान में मान में वधीक हसब नसीब में वधीक सबनीन का पाकीज़ा रूह अल्लाह तो शान लगाए तो शान नसीमा तो जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सजे तकरीर जो मां असल यो शेर जे समझी हो मुझा महबूब तुझी जुत्ती मुझे अखियों दे मुझे सिर जो ऐसा साईं साईं खुर्शीद अहमद शाह सीने पे वो दिल ते लगाई बैठे नालैन जो नक्शो साईं छो लगाई बैठो हे त लोह जी शय यार नक्शो तो मुझे यार जे नाला काला या नूर अल्लाह या नबी अल्लाह नाला काला ऐनी रासी या रफी अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जब महबूब आया उन्हें जो आमद जो अल्लाह शान जुदा थे किए जो एवेदी असा भी गद बैठा महबूबन करीम जा प्यारा महबूबन करीम सा मोहब्बत रखण वाला हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया ये जेका रिवायत हो गया ये रिवायत तिरमिज़ी शरीफ में इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे सुनन में या रिवायत आंदी है इकड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब करीम मुंहिंजा लजपाल नबीअ जा असहाबी गुफ़्तगू पिया कनि मुंहिंजा महबूब मिंबर ते आया फ़कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलल मिंबर फ़क़ाल मन अना मुंहिंजा महबूब मिंबर ते चढ़िया तकरीर कई ये मां ताणे तकरीर कया मुंहिंजे महबूब मिंबर ते चढ़ी तकरीर कई असहाबन के ॾिसी फरमाया ॿुधो मन मां केरु आहियां सब चुप थी विया अजीब सवाल थियो सभिनी खे ख़बर हुई त मदीने वारो साईं अल्लाह जो रसूल आहे सभिनी खे असहाबन खे ख़बर हुई अबू बकर उमर उस्मान अली महबूबन करीमन सां सॼी ज़िंदगी उन्हनि गुज़ारी उन्हनि खे ख़बर हुई पर कुझु ज़बान तां बिड़क न कढनि उनके खबर ही तो जे महबूब के असा अल्लाह जो रसूल ही ऐ महबूब का भी गाल चवन मता बेअदबी थी पवे महबूब जे सामो ज़बान में अखर कढूं कुरान तो फरमाए ला तरफउ अस्वातकुम फौक सौती नबी मता महबूब जे सामो ज़बान चोरण सा अंतहबत आमालुकुम अंतुम ला तशकुरून ताके खबर न पवे जिंदगी जा अमल जब थिए ना है गला
ॻाल्हाइणो चुप करे वेहो कंहिं न ॻाल्हायो अॼु असां में अहिड़ा माण्हू आहिनि जेके महबूबन करीमन जो शान ताज़ी खणी पैदा कयो अरे तोखे कंहिं इहा आदत विधी आहे कंहिं तोखे हक़ ॾिनो आहे जो मुंहिंजे महबूब जो शान वेही थो तोरी जेके असां में भले में भला इंसान आहे उन्हनि लफ़्ज़ न कढियो अबू बकर असां खां भलो हो उमर असां खां भलो हो उस्मान असां खां भलो मौला अली असां खां भलो हो तलहा ज़ुबैर असां खां भला उन्हनि कुझु न पुछो छो जो हुनखे ख़बर हुई त मुंहिंजे महबूब जो शान वराओ वराओ सुभान अल्लाह साईं करीमन फरमाया ॿुधो मन आना मां केर आहियां कंहिं न ॻाल्हायो हिकिड़े जो त अंत रसूलुल्लाह या रसूल अल्लाह ताला या रसूल अल्लाह हुकुम मिलियो इजाज़त मिली हज़रत दिया या रसूल अल्लाह अमा अल्लाह या रसूल आयो قال انا محمد ابن عبد الله ॿुधो मां मोहम्मद पुट अब्दुल्लाह जो मां हज़रत सैयदना अब्दुल्लाह जो पुट मां मोहम्मद मीर आहियां मुझे पीय जो नालो अब्दुल मुत्तलिब इन्नल्लाह खलक फजअलनी फी खैरिहिम ॿुधो जेॾीमहिल अल्लाह ताला ख़ल्क़ियो पे जेॾीमहिल अल्लाह ताला मख़लूक जोड़ी पे त सभिनी मां बहितरीन मख़लूक अल्लाह मूं मुहम्मद खे बणायो मिलाद छा थींदो मिलाद छा थींदो माना ॼमण जी ॻाल्हि तोखे मूंखे पुट ॼमंदो आहे न चवंदो यार अल्लाह ताला पुटड़ो ॾिनो आहे उनजे चप हीअं आहिनि उनजा किल हीअं आहिनि मूंखे अल्लाह ताला बच्चो ॾिनो आहे इहो मिलाद इनखे सॾिबो आहे न जेके असां सोली सिंधी में चऊं ॼमण जी ॻाल्हि करणु हे ॼमण जी ॻाल्हि हुई न इहा ॻाल्हि हुई न ॼमण जी ॻाल्हि हुई न साईं मां पुट हज़रत अब्दुल्लाह जो ऐं अब्दुल्लाह पुट अब्दुल मुत्तलिब जो ऐं मूंखे अल्लाह ताला सभिनी खां भले ख़ानदान में सभिनी खां भली मख़लूक पैदा कयो आहे पोइ अल्लाह ताला उन मख़लूक में ॿ गिरोह ठाहिया उन्हनि मां सभिनी खां बहितरीन गिरोह खे रब चूंडे उन्हनि मां बहितरीन कबीलो बणाए बेहतरीन कबीलन मां चूंडे उन्हनि कबीलन मां मूं मुहम्मद जे कबीले खे अल्लाह चूंडियो सुभान अल्लाह उन्हनि कबीलन मां बनु हाशिम खे रब चूंडियो बनु हाशिम मां मूं मुहम्मद करीम खे रब चूंडियो अल्लाह मूंखे सभिनी खां भलो सुहिणो सुठो बणायो ऐं मुंहिंजो ख़ानदान तव्हां समूरनि में सभिनी खां भलो ख़ानदान मुझे खानदान जड़ो केजो खानदान न है मुझे मूं मुहम्मद जड़ो अय्युकुम मिसली आहे को ता में जड़ो मूं मुहम्मद जड़ो हुजे केर भी ता में मूं जड़ो ना है मां मुहम्मद करीम ता का सबनी का भलो हज़रत मुस्लिम शरीफ में भी रिवायत है हर सूमर ते मदीने वाला साईं रोजो रखदा हर सूमर ते रोजो रखदा मुस्लिम शरीफ की रिवायत है साईं करीम हर सूमर ते रोजो रखदा वो एकड़े ॾींहुं साहब अर्ज़ कई या रसूल अल्लाह सूमर ते रोज़ो था रखो बच छो था रोज़ो रखो साईं करीमन फरमायो इन ॾींहं ते अल्लाह मूंखे पैदा कयो उन जे रब जा मूं ते एहसान आहिनि पंहिंजी विलादत जी ख़ुशीअ में मां रोज़ो रखंदो आहियां शुक्राने तौर मां रोज़ो रखंदो आहियां असां 12 रबीउल अव्वल ते रुगो ये 10-12 ॾींहं जुलूस था कढूं इहो ॾींहुं ख़ुशी जा मल्हायूं महबूब हर हफ़्ते मिलाद मल्हाईंदा हर हफ़्ते मिलाद मल्हाईंदा इहो दलील आहे न महबूब पाण मिलाद मल्हाइण असांजे लाइ इहा ई ॻाल्हि काफ़ी आहे बस ॻाल्हि ख़तम थी जे महबूब पंहिंजो ॼमण वारे ॾींहं ते रोज़ो रखियो ॻाल्हि ख़तम थी वई हाणे अबू बकर मिलाद मल्हाए न मल्हाए उमर मिलाद मल्हाए न मल्हाए मदीने वारे साईं जो अमल त साबित आहे न असां बि मिलाद मल्हाइनि न मल्हाइनि उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे पर ॿुधो
अज खां 100-150 साल अरो खणी 200 साल 200 साल अज जा जेके भी बुजुर्ग आहिनि मदीने वारे साईं खां वठी 200 साल पहिरीं पहिरीं जे बि तारीख़ जा किताब खे खोले पढ़ंदे न हर तारीख़ में महबूब जे मीलाद जा तज़किरा तव्हांखे नज़र ईंदा हर आलिम बुजुर्ग जब मुझे महबूब जे अचण जी मीलाद पढ़ियो किन बादशाह मीलाद कया के घर में मीलाद कयो के कीअं मीलाद कयो के रोज़ा रखिया के खैर खैरात कोई हर एक मीलाद कया गाल खत्म थी वई हली हज़रत सैयदना शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे किताब में ॻाल्हि आंदी आहे त मुंहिंजो बाबो शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हर साल मीलाद मल्हाईंदो हर साल मीलाद मल्हाईंदो जॾहिं मीलाद जो प्यारो थींदो वॾा नंगर कंदो देगियूं लाहींदो चांवर हाणे ॻाल्हि ॿुधो मीलाद हाणे ईअं न आहे त को वॾो आलिम घुरायो उनखे जो तकरीर करे वॾा लाउड रखो ऐं वॾा तज़किरा कयो ईअं न आहे तव्हां हीअं कयो पंहिंजे घर में धीउ खे विहारियो पुट खे विहारियो कोड़ सुठड़ो वठी अचो पंहिंजी घर वारनि सां वेही कोड़ मानी जेको खाओ था जेको घर में पचाईंदा हिकिड़े वेले जी मानी जो त असां मीलाद वेंदा लाज़मी न आहे त साईं असांजे सुहिणे खे घुरायो साईं खे घुराइण त लाज़मी आहे पर ॻाल्हि सम्झाइण जी आहे लाज़मी न आहे त वरी धाम धूम सां मीलाद कजे जे ॿियो कुझु न आहे भुॻण जी मुठ हुजे उहा ख़ैरात करे जो इहा बि ॾाढी मीलाद अलाह जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे हज़रत शाह वलीउल्लाह फरमायो त मुंहिंजो बाबो हर साल मीलाद मल्हाईंदो वॾियूं डेगूं लाहींदो हिकिड़ो साल अहिड़ो आयो जो गुरबत थी जीअं हींअर वॾा माल हुया मालदार हुया पर गोॾ अची वई फसल लुड़ी आहे अलाह जे देर ॾियण ते बि कादिर वठण ते बि कादिर बादशाह खे भिकारी बणाए भिकारी खे बादशाह बणाए केरु पुछे रब बेनियाज़ बादशाह हींअर तव्हां ॾिसो न रब जी बेनियाज़ी न आहे इहा कई मालदार हुया कीअं ग़रीब थी विया का ख़बर ई कोन्हे जेके चवंदा त मूं वटि बंगलो आहे गाॾी आहे अॼु हुनजा बंगला नथा पिया आहिनि हुनजा फसल लुड़िया पिया आहिनि मालिक वेठो आहे बादशाह मर्ज़ी वारो आहे ॾियण ते अचे त हाणे खुट ॾेई छॾे जे वठण ते अचे त सभु कुझु वठी वञे हज़रत शाह वलीउल्लाह फरमायो त उन साल गुरबत थी ॿियो कुझु कोन्हो बाबो साईं परेशान हुयो त महबूब जो हर साल मीलाद मल्हाईंदो आहे हाणे कीअं कयां किथे वञा कीअं मीलाद कयां सो कुझु पैसा हुयसि वियो दुकान ते हट ते वियो हिकिड़ो भुॻड़नि जी ॻंढ वरितई उहो माण्हुनि में तक़सीम कई माण्हुनि में भुॻड़ा वठी ख़ैरात कई सभिनी माण्हुनि भुॻड़ा खाधा पर हे घर मोटे आशिक़ जो हुयो रोए पियो अल्लाह हर साल धाम धूम सां मीलाद कंदो आहे हाउ जे मूंखे हींअर तौफ़ीक़ हुजे हाउ जे मां महबूब जो वठी धाम धूम सां मीलाद मल्हायां अल्लाह मुंहिंजे महबूब वटि मथां मूंखे ॾोरा थो मिले मथां मुंहिंजो यार आशिक़ त महबूब जे चोतर पियो फिरंदो आहे सो रोंदे 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 शाह वलीउल्लाह फरमाए बाबा अब्दुल रहीम सुतो अख लगस मदीने वारे साईं जो दीदार मुझे सुतो न त ॾिठई त मुंहिंजे महबूब जी महफ़िल लॻी पई आहे मुंहिंजे महबूब जे साम्हूं मुंहिंजे महबूबनि करीमनि जे अॻियां उहो जेका भुॻड़नि जी ॻंढड़ी हिन ख़ैरात कई उहा ॻंढ मुंहिंजे महबूब जे अॻियां पई सुभान अल्लाह साईं करीमनि फरमायो ओ अब्दुल रहीम तुंहिंजी आहे भुॻड़ा बि असां वटि पहुची विया सुभान अल्लाह हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में लिखियो आहे त साईं करीमनि खे कंहिं ख़्वाब में ॾिठो त अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां जो मीलाद था मल्हाइनि भला ॿियो ख़बर इन ते तव्हां राज़ी था रहो या नाराज़ था थियो हज़रत शाह जलालुद्दीन सुयूती पंहिंजी किताब में लिखियो पुछण वारे खे साईं करीमनि खां पुछो साईं करीमनि फरमायो ॿुध जेको असांजे अचण ते ख़ुशि आहे असां बि ख़ुशि पीर ख़ुशि आहे यार ख़ुशि आहे त असां बि ख़ुशि सुभान अल्लाह
पाणी तुम होत पर आऊं कुछ अग धरी थिया सुभान अल्लाह जे खान बलोच त कमीनी मां की न थियो पुट मत यार जो डोरा को मिले असा मोहब्बत वाला मरहबा मरहबा असा मोहब्बत वाला असा पंहिंजे लजपाल नबी सां इश्क रखण वाला आशिक त चाहींदो आहे ॾिसो न महबूब करीम जे आशिकन खे ॾिसो असहाबन जी सीरत जा वाक़िया पढ़ो न तव्हांखे हैरत लॻंदी मुंहिंजे महबूबन करीमन जे लाइ हुननि पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश कया सुभान अल्लाह हज़रत खुबैब खे बाहि ते पिया हीअं लेटाईं बीठा खुबैब मुहम्मद जो दीन छॾी थो या न बिलाल खे ढंढे जी खल में वेड़े त तलवारी ते हिन पिया कीलेसि पर बिलाल पे चवे सिर वने जान वने भली वने पर मुस्तफा जो नालो न छॾी सुभान अल्लाह खुबैब बाहि ते सड़े पियो सड़ंदे उन जे जिस्म मां चर्बी पघरजी कांडनि ते पई बाहि उछामी वई पर खुबैब महबूब जो नालो न छॾियो सो न छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मोहब्बत रखंदो आहे उन्हें के एक नजर ना है बेशक ध्यान से मैं आखिरी गाल तो क्या मैं तकरीर खत्म तो क्या के तुझी दाढ़ी गांडी छिके तो के दुख थीलो अल्लाह तुझी दाढ़ी गांडी के छिके तो के दुख थीलो पर इयो सागो फेल तुझो पुट नंढड़ो बचड़ो तुझी दाढ़ी के वठे तो दुख थीलो तू तो उनके मथड़े ते हथ घुमाई दा बच्चो नंढड़ो हर के में फर्क है हिन सब की मोहब्बत ये बच्चो आने से मोहब्बत वारो जिए वणे से करे उन्हें में का खामी महबूब जी खामी आशिक के नजर नहीं दिया वो दाढ़ी पटन आए तो खराब है आए तो गलत है पर आए तुझो महबूब बच्चड़ो तुझो दाढ़ी पटन कोने तो के ऐब न तो लगे समझो था या न था समझो बिला तशबीह बिला मिसाल गाल समझाने ला वो मिसाल लेनो महबूबन करीमन में ऐब वो बोलिंदो जेको महबूब के पांजो न समझे महबूब के पांजो न समझे जेको महबूब के पांजो समझंदो वो चंदो त यार एकड़ो बारी रबिउल अव्वल त छा पर सजी जिंदगी यार जे नाले महबूब जे कदमन ते निछा सो जिस्म वने भली उनके फाई जन ज़ैद के फाई दिनियन मक्का मुकरमा जे बाहर भी ओ ज़ैद के भाई पिया जन तो उन महल ज़ैद खिले जंदड़े ज़ैद खिली दो यार हे हिकड़ो सिराज लख ज़ैद जा सिर हो जन लख महबूब जे नाले ते कुर्बान करे छो जो उन जी मोहब्बत वारो यो लाए जो तो मिलाद मल्हायूं न मल्हायूं बल्कि वो जो मरहबा 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 वाह तू जो अचन बुत घोरा थियन हे तुझा मोजज़ा मरहबा 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 अल्लाह ज़बान नहीं दो सुभान अल्लाह मरहबा मरहबा सुभान अल्लाह नूर चिम क्या चिका सारे आलम था मरहबा 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 दिलरुबा सैयदना अब्बास मुझे महबूब जो चाचो मुझे महबूबन करीमन जे साम्हूं आयो के जंग ता महबूब मोटिया त रस्ते में अर्ज कई या रसूल अल्लाह जे इजाजत हुजे त तव्हां जे मिलाद जी नात पढ़ा साईं करीमन फरमायो चाचा मुझे मिलाद जी नात पढ़ तोखे दुआ थो ॾियां अल्लाह कॾहिं तुंहिंजी सूरत न मटाईंदो हज़रत सैयदना अब्बास महबूब जे चाचे अर्ज कयो व अशरकतिल अर्द व ضاءت बिनूरिकल उफुक मुंहिंजा महबूब जॾहिं तुंहिंजी विलादत थी त तुंहिंजे नूर
पढ़ या तो खेल मिलेगी। सुभान मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा वाहे तू जो अचन बुत भोरा थियण हे तुंहिंजा मोजज़ा। मरहबा दिलरुबा दिलरुबा चंद्र चांदो की नगर अचण वारी घड़ी चंद्र लहण वारो सिज उभरण वारो रात बि हुई ॾींहं बि हुयो। सुभान अल्लाह ॾींहं खे ऐं राति खे गॾाए रब महबूब जे अचण जो शरफ़ बख़्शो। चंद्र चांदो की नगर सिज थोरो सब्र सूंह कर मुझो महबूब परी नात पढ़ण वारनि खे न छॾींदो पाण सां गॾाए वठी हलंदो पोचो। मरहबा 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 हुरमायूं हली आमिना सामी ओ तन थे सहरा पढ़ा ओ कोट किसरा किया। मरहबा 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 मिलाद आ हर कोई शाद आ मोहब्बत मिलाद आ हर कोई शाद आ वो लख मुबारक मिठा चाहे जा पढ़ चिठा जो मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा तोखे नबूवत मिली ऐं रिसालत मिली रहमतुन जी रिदा चाहे जा पढ़ चिठा। मरहबा 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 मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत बेला सलाम जे सोहानी घड़ी चमका गए बाका चाँद जे सोहानी घड़ी तैबा का सारत बेला लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पेला उम्मती लब पे जारी रहा उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा। अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलामु
साहिब मज़ार जे रूह के इसाले सवाब कयूं। ऐं सभिनी भाइरनि खे गुज़ारिश कयां थो, हिन मस्जिद जा ख़तीब आहिनि हज़रत साईं क़िबला अल्लामा व मौलाना क़िबला मुफ्ती साईं नसरुल्लाह अलखाणी मदज़िल अली। अल्लाह साईं साईं खे शाद ऐं आबाद करे। उन्हनि जूं महिनतूं दादो में अहल सुन्नत जी वॾी ख़िदमत कनि था। तव्हां पाड़े वारनि जे मथां हक़ वाक साईं सां बि ताउन कयो। हे मां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां। हिननि असां वटि छा आहे जो जेॾी महिल माण्हू मरंदा आहिनि पोइ चवंदा साईं वाह जो अल्लामा हो, वाह जो मौलाना हो, वाह जी ख़िदमत कई। मरण खां पोइ असां सुन्नी कुबा बि ठाहींदा आहियूं, मिलाद बि कंदा आहियूं, जुलूस बि कढंदा आहियूं, वॾा कुबा ठाहे वरी उते मुजावर थी बि वेंदा। जहिड़े कंहिंखे क़दुरु न आहे उहो। सो जेकॾहिं क़दुरु करणो आहे त ज़िंदगी में कयो। अल्लाह वारनि जो, अल्लाह जे प्यारनि जो अल्लाह ताला शाद ऐं आबाद करे उन्हनि खे जिन मिलाद सजायो आहे। मोहतरम प्यारो साईं अब्दुल हमीद वडेरो साहब मेमन साहब, अल्लाह ताला उनखे शाद ऐं आबाद फरमाए। हाणे दुआ जे लाइ मां साईं खे Amen.